नाज़रीन, बाक़राणी तालुक़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में योम आशूर जा मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। अज़ादारनि पारां ज़ंजीरुनि ऐं चाकुनि सां मातम कयो पियो वञे। बाक़राणी शहर में सैयद वक़ार अली शाह बुख़ारी जे पिण 5 पीरनि तां झूले ऐं अलम पाक जो मातमी पिण बरामद कयो वियो, जंहिंमें अज़ादार वॾे अंग में शामिल थिया। मरकज़ी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। अॼु शाम पंहिंजी मंज़िल ते नहर थींदो। गेरेलो, उमर भइयो, पुराणो आबाद, नओं आबाद, रशीद बगड़, गंजा तुंजा, महराब संदेलो ऐं ॿियनि इलाइक़नि में योम आशूर जा मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। शहदाए करबला जी यादि में ताज़ियनि, झूलनि, अलम पाक सां गॾु निकितल मातमी जुलूसनि में या हुसैन जी सदाउनि सां अज़ादारनि तरफ़ां ज़ंजीरुनि ऐं गुर्ज़नि ते मातम करे शहीदनि खे ख़राजी अक़ीदत पेश कई पई वञे। मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। शहर ॾांहींदड़ वींदड़ रस्तनि ते पुलिस खे मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त रेंजर्स जा जवान पिण जुलूसनि जी सिक्योरिटी ते मुक़ररु थियल आहिनि।